सिंध में शहदादपुर शहर के वेझो हाला शहदादपुर रोड ते एक आलीशान खूबसूरत बंगलो तामीर थी रहियो आहे। हैरत की ॻाल्हि इहा आहे जो ही बंगलो ॿाहिरां कंहिं क़दीम किले जो ॾेख ॾिए थो। ही मुनफरिद ऐं लग्ज़री बंगलो अटकल 10 एकड़ ज़मीन ते मुश्तमिल आहे। किले नमा मेन गेट के साम्हूं बंगले की मुख्य इमारत है, जॾहिं त एक पासे खां पखियुनि ऐं जानवरनि जे रहण जा पिंजरा ऐं ॿिए पासे खां सिंधी सकाफ़त जो वञाण लांडी ऐं ॿ चौरा पिण तामीर थी रहिया आहिनि। बंगले में क़दीम किलन में रखियल जंगी तोपूं पिण रखियूं वयूं आहिनि। ही हैरत अंगेज़ बंगलो अञा तामीराती अमल मां गुज़रे पियो। मुकम्मल तामीर थियण खां पोइ ही वधीक खूबसूरत लगंदो। बंगले में 30 फुट कुशादी लांडी तामीर थी रही है, जंहिंमें इंतहाई क़ीमती काठ इस्तेमाल कयो पियो वञे। जॾहिं त लांडीअ जे पासनि खां 2 चौरा पिण तामीर थी रहिया आहिनि। चौरनि में इस्तेमाल थींदड़ क़ीमती काठी ऐं कारीगरनि जी कारीगरी ॾिसण वटां आहे। ही लांडी ऐं चौरा पिण अञा तामीराती अमल मां गुज़रनि पिया। मुकम्मल तामीर थियण खां पोइ हिननि जी खूबसूरती में बेहतर इज़ाफ़ो थींदो। ही खूबसूरत बंगलो मुस्तक़बिल में सिंध की एक नई पिकनिक पॉइंट साबित थींदो। उम्मीद करियां थो ये मुझी वीडियो अवां खे ज़रूर पसंद आई होंगी। संगत के गुजारिश तो मुझे यूट्यूब चैनल खादिम सरवरी ऑफिशियल के सब्सक्राइब कन ऐं मुझे वीडियोज़ के शेयर कन। मेहरबानी।